बहरिया टाउन इंतजाम खिलाफ एहतजाज करण ते जसकम चेयरमैन सनान कुरैशी समेत क़ौमी कारकुननि जी गिरफ्तारनि खिलाफ अॼु भी मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। टंडो ग़ुलाम हैदर में एसटीपी अॻवान गुज़ार मक्सी, लालबख्श लगारी, मंसूर मक्सी, अहमद खान लगारी, शकील मक्सी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त सिंध ते कब्ज़े करण जहिड़ी मंसूबनि खिलाफ पुरअमन एहतजाज करण ते सनान कुरैशी समेत क़ौमी कारकुन खे गिरफ़्तार कयो वियो। सिंधी वसंदनि ते जबर ऐं ॾाढ ज़रिए दहशत पखिड़े कब्ज़ो करण जी कोशिश वारो अमल इंतहाई किरल आहे। कश्मीर में क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी नायब सदर अरसला बलकाणी, फिदा हुसैन महमदानी, एसटीपी कश्मीर जे सदर रफ़ीक चन्ना, गफ़ूल आशारी ऐं जनरल सेक्रेटरी ज़ुबैर कलवड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे अॻवाननि चयो त 6 जून ते सिंध जे शोर बहरिया टाउन ॾाढो गॾु थी पंहिंजे अवामी रेफरेंडम ॾिनो। तंहिंखां बहरिया इंतज़ाम मछदी पंहिंजे मिल्कियतुनि खे बाहियूं ॾियारे पुरअमन सिंधियुनि ते कूड़ा केस दाख़िल करे उनखे गिरफ़्तार कराए तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। अॻवाननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं आईजी सिंध खां मुतालबो कयो त क़ौमी अॻवाननि अयाज लतीफ़ पलीजो, जलाल महमूद शाह, कादिर मक्सी, सनान कुरैशी ॿियनि मथां दाख़िल कूड़ा केस ख़त्म करे सनान कुरैशी समेत क़ौमी कारकुन खे फ़ौरी आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।